खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे GM नगर में जस्कम चेयरमैन शहीद बशीर खान कुरैशी जी 63 सालगिरह जी मुनासिबत सां तक़रीब कोठाई वई है। जंहिंमें जस्कम अॻवान आज़ाद कुंभर अली अकबर मरी मेहरान सिंधी अब्दुल नबी समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते जस्कम जे अॻवान शहीद बशीर खान कुरैशी जी 63 सालगिरह जो केक काटियो वियो है। कारकुननि पारां हिक ॿिए खे केक खाराए शहीद जे छॾियल मिशन खे जारी रखण जो अज़म वरजायो वियो है। शहीद जो रथ चवे थो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। इन मौके ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿई पासा ॻोठनि में नंढनि शहरनि में शहीद बशीर खान कुरैशी जी 63 सालगिरह मल्हाइण सां असांखे इहो यकीन थो थिए त असांजो हिकिड़ो इरादो पुख़्तो थो थिए ऐं असांखे पंहिंजे उन आइन मंशूर ऐं पंहिंजे तहरीक ऐं तनज़ीम ते हिकिड़ो उत्साह पैदा थो थिए। शहीदूं ई कुदरत जे तरफ़ां अहिड़नि अॻवाननि जी शहादत उन क़ौम जे मथां हिकिड़े राय मिसिल थियण लाइ कुदरत जे पारां हिकिड़ी शइ अमुर थींदी आहे। उहो बशीर खान कुरैशी कहिड़े मालिक जे पारां हिकिड़ो अमर शहीद आहे ऐं हू असांखे वॾो उत्साह ॾिए थो। सिंध खे सिंधी क़ौम खे ॾुखियायूं ज़रूरु आहिनि, ज़रूरु हिकु न हिकु ॾींहुं शहीद जे उन नक्शे क़दम ऐं ॾसड़े राह ते हली असां पंहिंजो मंज़िल माणींदासीं। सां गॾु जॾहिं सॼी सिंध में जोश ऐं खरोश सां वॾे जी सालगिरह मल्हाई वञे, उन सां गॾु खिपरो जे अंदरि कुंभारपाड़ा में जस्कम बशीर पारां ज़बरदस्त जलसो करे वॾे जी सालगिरह मल्हाए केक कटियो वियो ऐं उन सां गॾु इहो वचन कयो वियो त असां धरतीअ जे हर ॾुख ऐं सुख में ईअं ई उथंदासूं जीअं बशीर खान उथियो। असीं हर मज़लूम जा साथी आहियूं एसीं ताईं जेसीं ताईं को बि हिते ज़ालिम न रहंदो, एसीं ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। शहीद बशीर खान कुरैशी 63 सालगिरह जो मल्हाई वई हिते। असां पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾियण था चाहियूं। इहो बशीर खान कुरैशी हिकु सिंध जी आज़ादी जो शहीद हो ऐं असां उनजा पुरेकार पोइ लॻ जेके आहियूं असां उन नक्शे क़दम ते हली इंशाअल्लाह ताला उन जी मंज़िल ते पहुची ऐं सिंधु देश आज़ादु कराईंदासीं। शहीद बशीर खान कुरैशी जी 63 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं असां जेको आहे अॼु शहीद बशीर खान कुरैशी जी सालगिरह मल्हाए शहीद बशीर खान कुरैशी सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहियूं ऐं शहीद बशीर खान कुरैशी जी जेको छॾियल मिशन आहे, असां शहीद बशीर खान कुरैशी जी सालगिरह जे मौक़े ते शहीद बशीर खान कुरैशी सां वचन था कयूं त तुंहिंजो छॾियल रस्तो तुंहिंजो मिशन जेको आहे उनखे पाए तकमील ताईं पहुचाईंदासीं ऐं तुंहिंजे ॾिनल वाट ते असां हलंदे सिंध जे हर दर्द खे पंहिंजो दर्द महसूसु कंदासीं, सिंध जे हर माण्हू खे पंहिंजो माण्हू महसूसु करी सिंध जी हर तकलीफ़ खे अखियुनि ते रखी उन लाइ जदोजहद कंदासीं ऐं तुंहिंजो जेको आहे मिशन आहे उहो असां सिंध जे झर जंग पुॼाए सिंधी माण्हुनि खे तोखां तुंहिंजे मिशन जे बारे में साईं GM साईं जे फ़िक्र जे बारे में सुजागर कंदासीं। शहीद बशीर खान कुरैशी बहादुर अॻवान हो जंहिं सॼी ॼमार सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद कई है। अहिड़ा सूर्य पुट सदन में पैदा थींदा आहिनि जेके सिंध धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।